सदरुल अफाजल हज़रत अल्लामा सैयद मोहम्मद नईमुद्दीन मुरादाबादी रहमतुल्लाह अलैह। मौजूदा सदी में अहले सुन्नत व जमायत जा कई जलीलुल क़द्र अज़ीमुल मर्तबत इल्म व फ़ज़ल जा गोहर अलामा थी गुज़रिया आहिनि। जन्मा सदरुल अफाजल हज़रत अल्लामा मौलाना सैयद नईमुद्दीन मुरादाबादी रहमतुल्लाह अलैह जो नालो तमाम घणो ई नुमायां आहे। संदन विलादत मुबारक 21 सफ़रुल मुज़फ़्फ़र 1300 हिजरी मुताबिक 1 जनवरी 1883 ईस्वी बरोज़ सूमर हिंद जे शहर मुरादाबाद में थी। नालो मोहम्मद नईमुद्दीन रखियो वियो। संदन वालिद माजिद जो नालो मौलाना सैयद मोहम्मद मोइनुद्दीन ऐं ॾाॾे जो नालो हज़रत मौलाना सैयद अमीनुद्दीन रासिक रहमतुल्लाह अलैह आहे, जेके पंहिंजे दौर जा सुठा आलिम हुआ। उर्दू फ़ारसी जी तालीम पंहिंजे वालिद गिरामी खां हासिल कयाऊं। 8 सालनि जी उमिरि में क़ुरान मजीद हिफ़्ज़ कयाऊं। मुला हसन ताईं दरसी किताब हज़रत मौलाना शाह फ़ज़ल अहमद रहमतुल्लाह अलैह वटि पढ़ियाऊं। बाद में उसातिज़ुल उलमा हज़रत मौलाना सैयद गुल मोहम्मद कुदुसरा मुहतमम मदरसा इमदादिया मुरादाबाद खां दर्स निज़ामी ऐं दौरे हदीस पढ़ी ऐं 1 साल फ़तवा नवीसी जी मश्क बाद 1220 हिजरी 1920 ईस्वी में दस्तार फ़ज़ीलत जो शर्फ़ हासिल कयाऊं। संदन उमिरि उन वक़्तु 20 साल हुई। सिलसिला आलिया कादरिया में पंहिंजे उस्ताद मुकर्रम हज़रत मौलाना सैयद गुल मोहम्मद कुदुसरा जे दस्ते उक़दस ते बैयत कयाऊं। आला हज़रत अज़ीमुल बरकत इमाम अहमद रज़ा रहमतुल्लाह अलैह खे खिलाफ़त अता फ़रमाई। आला हज़रत कुदुसरा जन सां बेहद मुहब्बत ऐं अक़ीदत रखंदा हुआ ऐं संदन तसानीफ़ खे वॾे शौक़ सां पढ़ंदा हुआ। जिते बि जॾहिं बि मनाज़रा करण जी ज़रूरत महसूस थींदी हुई त आला हज़रत कुदुसरा जन हज़रत सदरुल अफाज़ल खे मोकिलींदा हुआ। अल्लाह ताला जे फ़ज़ल करम सां फ़तेहाब थी ईंदा हुआ। खे इन मनाज़रा में ज़बरदस्त कमाल हासिल हुयो। केतिरा भेरा ईसाई, आर्या, राफ़िज़, ख़वारिज, कादियानी गैर मुक़ल्लदनि खे शिकस्त फ़ाश ॾिनऊं। फ़न ख़िताबत में बि बेमिसाल हुआ। गुफ्तगू एतिरी त पुरअसर हूंदी हुई जो गैर बि पंहिंजा थी वेंदा हुआ। उलूम दीनिया जी तदरीस में ई निहायत माहिर हुआ। हदीस शरीफ़ पढ़ंदा हुआ त ईअं महसूस थींदो हुयो त पंहिंजे दौर जा इब्न हिजर ऐं इब्न हमाम ॼण ई हुजनि। हदीस शरीफ़ पढ़ंदा हुआ त ईअं महसूस थींदो हुयो त पंहिंजे दौर जा इब्न हिजर ऐं इब्न हिमाम ॼण ई आहिनि। माक़ूलात जो दर्स ॾींदा हुआ त इमाम राज़ी ऐं मौलाना फ़ज़ल हक़ खैराबादी यादि ईंदा हुआ ऐं जॾहिं फ़िक़ह मसाइल हल कंदा हुआ त ॼण इमाम अबू हनीफ़ा जा शागिर्द नज़र ईंदा हुआ। 1328 हिजरी में मुरादाबाद में मदरसा अंजुमन अहले सुन्नत व जमायत जो बुनियाद रखियाऊं, जंहिंमें माक़ूल व मनकूल जी तालीम जो आला पैमाने ते बंदोबस्तु कयो वेंदो हो। 1352 हिजरी में हज़रत सदरुल अफाज़ल जी निस्बत सां उनजो नालो जामिया नईमिया रखियो वियो, जिते पाण हदीस शरीफ़ खां अलावा ॿियनि दरसी कुतुब जो बि दर्स ॾींदा हुआ। थोरे ई वक़्त में उहो मदरसा पूरे बरे सगीर में अज़ीमुशान दीनी यूनिवर्सिटी जी हैसियत अख्तियार कयो वियो। क़याम पाकिस्तान में बि संदन अहम ख़िदमात शामिल आहिनि। पाण बहितरीन हकीम ऐं शाइर बि हुआ। संदन बेपनाह दीनी व माली मसरूफ़ियात जे बावजूद तसनीफ़ व तालीफ़ जो वॾो ज़ख़ीरो मौजूद आहे। तहरीक पाकिस्तान जो अज़ीम रहनुमा हज़रत मौलाना सैयद मोहम्मद नईमुद्दीन मुरादाबादी बरोज़ जुम्मतुल मुबारक 18 ज़िलहज 23 अक्टूबर 1367 हिजरी 1947 ईस्वी रात जो विसाल फ़रमायो।